जी बिल्कुल नाज़रीन, सिंध जे ॿियनि शहरनि जी पीर जो ॻोठ ऐं भरपासे में जेको अटे जो बहिरान आहे उहो संगीन सूरत हाल अख़्तियार करे वियो आहे। अटो हिन वक़्तु ब्लैक ते विकिरो थियणु लॻो आहे। वापारियुनि मिली भगत करे जेको अटो आहे उहो 140 रुपया किलो करे छॾियो आहे, जंहिं करे ख़ासि करे जेके ग़रीब पोरियत तबिको आहे उहो सख़्तु परेशानियुनि जे भर चढ़ी वियो आहे। उहो अटो 140 रुपया किलो थी आहे। ग़रीब माण्हू टैक्सी ड्राइवर ऐं एतिरी कमाई कान्हे का जेतिरो ग़रीब माण्हू अॼु जीअण जंजाल थी आहे। सफ़ा वॾी तकलीफ़ महांग जेका आहे चोट उरूज ते चढ़ी वई आहे। ग़रीब सभु परेशान ऐं असां वञो बचा बुख ते रब ॾे थो पियो ड्राइवरी कंदा आहियूं, मालिक खे ॾियूं या पंहिंजी पूरी कयूं या बचनि जी पूरी कयूं, कंहिंजी पूरी कयूं। असां वॾे ज़लालत में अची विया आहियूं। 10 कलाक खीर खपाए, बच्चा पालींदा आहियूं, 4-500 रोज़ी बचंदी आहे। 5 कलाक डेली अटो खपे थो, 750 रुपया माना असां अटे जे खपायूं था। उहा काॾूं वञूं, कुझु महिरबानी कयो त ग़रीब गुरबा बुखी मानी त खाई सघे। गरीब माण्हूअ जो ॾिसो था अॼुकल्ह गुज़र सफ़र आहे। इन शइ ते कमाए माण्हू तारीख़ सॼो ॾींहुं 500 रुपया, अटो किलो 140 रुपया। ग़रीब माण्हू छा खाए? ॿी हर शइ त महांग त थी वई आहे, पर हाणे अटे जो बि बहिरान सरकार हथ सां कयो वियो आहे। हिकु मीहनि माण्हूअ खे लोड़े छॾियो, उन खां पोइ दुकानदारनि हथरातू मथे करे छॾिया। 140-150 रुपये किलो थो मिले। सरकार खे अपील आहे त कुझु रिआयत कई वञे, अटो सस्तो थिए, ॿियूं खाइण पीअण जूं शयूं सस्तियूं थियनि। हालत इहा आहे त हिकिड़ो बि सुबुह खां वठी वेठा आहियूं, काई सवारी न आई आहे। हाणे पाण कमायूं, मालिकनि खे ॾियूं, गाॾियुनि जा ख़र्च कयूं, तेल अवल ई महांगो आहे। जेकॾहिं तेल सस्तो हूंदो त सवारी हूंदी। 500-400 कमायूं था, जंहिंमें असांखे 5 किला अटे जी पूराई बि नथी थिए पई। ऐं असां पंहिंजे खाइण लाइ परेशान आहियूं, बचा असांजा बुखनि ते पाव लॻा पिया आहिनि। अटो सस्तो कयो वञे, जेको ग़रीबनि खे ॾिनो वञे। गरीब माण्हू ॾाढा परेशान थिया आहिनि। हाणे कमाइनि 300-400 रुपया, ख़र्चु हुनजो 1000 रुपया आहे। हाणे इहो ग़रीब माण्हू छा कंदो? जी नाज़रीन, तव्हां हिते जेके पोरियत तबिको हुयो उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि चयो त अटो हिन वक़्तु 140 रुपया विकिरो थी रहियो आहे, जेको असांजे ख़रीद करण खां चढ़ी वियो आहे। ख़ासि सख़्तु परेशान थी विया आहियूं। हुननि मुतालबो कयो त अटे जो जेको रेट आहे उहो घटि करे जेके वापारी आहिनि जिन अटो ब्लैक ते विकिरो कनि पिया, उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। कैमरामैन वसीम गुमरो सां गॾु आमिर जुणी जो KTN न्यूज़ पीर जो ॻोठ।